पाकिस्तान पारां भारत में इस्लामोफोबिया जे वधंदड़ वाक़िअनि ते शदीद ख़दशनि जो इज़हार पर ॾेई खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान उन्हनि वाक़िअनि में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़े खे वेझड़ाई खां ॾिसी रहिया आहियूं। भारत में मुसलमाननि खे निशानो बणाइण, चिड़ ॾियारींदड़ तक़रीरूं, इम्तियाज़ी पॉलिसियुनि ऐं रियासती सरपरस्ती में थींदड़ कार्रवायूं न सिर्फ़ इंसानी हक़नि जूं संगीन भञकड़ियूं आहिनि पर ही ख़िते जे इस्तेहकाम लाइ ख़तरो आहिनि। पाकिस्तान भारतीय हुकूमत खां मुतालबो करे थो त उहा समूरनि शहरनि जी मज़हबी आज़ादी, तहफ़्फ़ुज़ ऐं बराबर हक़नि खे यकीनी बणाए। हिन वक़्तु दुनिया खे तहमुल, मुफ़ाहिमत ऐं बैनुल मज़ाहिब हम आहंगी जी ज़रूरत आहे। मज़हबी नफ़रतुनि खे सियासी ऐं नज़रियाती मक़सदनि लाइ इस्तेमालु करणु इंतहाई अफ़सोसनाक आहे। आलमी बिरादरी भारत में मुसलमाननि ख़िलाफ़ वधंदड़ इंतहा पसंदी जो नोटिस वठे ऐं अक़लियतुनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ तकड़ा क़दम खणे। पाकिस्तान ऐं अमरीका विच में गॾियल टैरिफ ते बाज़ाब्ता ॻाल्हियुनि जी शुरूआत थी वई। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐं अमरीका जे वापार बाबति नुमाइंदे जैमसन गैर विच में फ़ोन ते राब्तो ॿिन्ही धुरियुनि तामीरी माहौल में पंहिंजे मौक़िफ़ पेश कयो। ईंदड़ कुझु हफ़्तनि में टेक्निकी सतह ते तफ़सीली ॻाल्हियुनि ते इतफ़ाक़ कई वियो। नाणे वारे वज़ीर चयो त धुरियुनि ॻाल्हियुनि खे जल्द खां जल्द कामयाबीअ सां मुकमल करण जे अज़्म जो इज़हार कयो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त पाकिस्तानी अमलदार ईंदड़ हफ़्ते डील लाइ अमरीका ईंदा। पाकिस्तानी अख़्तियारनि सां ॿितरफ़े टैरिफ ते लाॻू कयूं वेंदियूं। अमरीका भारत सां वापारी वाइदे जे वेझो आहे ऐं पाकिस्तान सां बि ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। हिक ॿिए ते गोलियूं वसाईंदड़ मुल्कनि सां वापार न कंदासीं। असां पाकिस्तान ऐं भारत सां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। असां एटमी जंग खे वापार जे बदिले रोकण में कामयाबु थींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बलोचिस्तान में अमन अमान बाबति अहम जिरगे में शिरकत लाइ हिक ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुतल। कोयटा एयरपोर्ट ते वक़्ती गवर्नर अब्दुल ख़ालिक अचकज़ई, वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी वज़ीर आज़म जी आजियां कई। जिरगे में फील्ड मार्शल आसिम मुनीर, वफ़ाक़ी वज़ीर बलोचिस्तान जो वक़्ती गवर्नर, वॾो वज़ीर, सूबाई वज़ीर बि शिरकत कंदा। क़ौमी सूबाई असैम्बली जे मेंबरनि, क़बाइली ऐं सियासी अॻवाननि खे बि जिरगे में दावत ॾिनी वई आहे। जिरगे में बलोचिस्तान जे अमन अमान समेत मजमूई सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। बलोचिस्तान जे अॻवाननि खे मुख़्तलिफ़ मामलनि ते इतमाद में वरितो वेंदो। नवां केस बाबति इस्लामाबाद में दाख़िल केसनि में वॾी अॻभराई। दहशतगर्दी टोड़ अदालत सज़ा याफ़्ता PTI MNA अब्दुल लतीफ़ खे बिना देर गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत 9 मई साने जे 11 केसनि जी ॿुधणी हिकु भेरो ॿीहर बिना कार्रवाईअ जे मुलतवी करे छॾी। हुकूमत ईंदड़ माली साल 2025 ऐं 26 जी बजट में महांगाई जे वधण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। ईंदड़ माली साल दौरान महांगाई जी शरह 17.5% ताईं रहण जी अॻकथी कई वई आहे, जेका मौजूदा माली साल जे 5% जे मुक़ाबले में वधीक आहे। मलिर में क़ौमी शाहराह ते बिजली जी बंदिश ख़िलाफ़ गुज़िरियल ॾींहं खां एहतिजाजी धरणो जारी। क़ाइदाबाद खां मलिर हाल्ट ताईं गाॾियुनि जूं टिगियूं कतारूं लॻल। क़ौमी शाहराह ते हेवी ट्रैफ़िक फाथल। एहतिजाज सबबि क़ुर्बानी जा जानवर बि गाॾियुनि में फाथल। गमट में 4 ॾींहं अॻु घर खे UPS मां बाहि लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थियल नीगर फौत। नीगर शायान अली शेख ज़ख़्मनि जा सूर न सहंदे किम्स अस्पताल में दम ॾिनो। फौतुनि जो अंग 3 थी वियो। 6 ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़। छठे वेझो झिरक में हथियारबंदनि ने फायरिंग करे माउ ऐं धीउ खे क़तल करे छॾियो। गोलियूं लॻण सबबि रज़िया खुसो ऐं धीउ अज़ीज़ा मारिजी वियूं। गुलामदीन ज़ख़्मी मक़तूलनि ऐं ज़ख़्मियुनि जो तालुक़ जामशुर जे इलाइक़े अलीआबाद सां ॿुधायो पियो वञे, जेके झिरक लॻ वीरान ॿेले में रहंदड़ हुआ। ऐं सिंध जे गादी वारे शहर कराची समेत सॼे सूबे में अॼु बि मौसम गरम ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान। अपर KP, इस्लामाबाद, पोठोहार, उत्तर ओभर पंजाब, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में आंधारी ऐं गजगोड़ सां बरसात पइजी सघे थी। कुझु हंधनि ते ज़ोरदार बरसात ऐं गड़े जो बि इम्कान। नाज़रीन, हेडलाइन सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शामिल कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।